अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी सिंध भी रहंदी, सिंधी रहंदा, सिंधु वहंदो रहंदो। दोस्तों, बबरलूअ में जेको कुझु थियो उन खां पोइ जेको हुकुमराननि पंहिंजो ड्रामो खेॾियो सिंधी क़ौम सां, हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे, ॿुधण में अचे पियो त केनालनि जो कमु ज़ोर शोर सां जारी आहे ऐं कुझु केनालनि में पाणी पिणु छॾियो वियो आहे। सिंध खे ॿीहर मुतहिद थी ऐं अॻिते लाइ अमल जोड़ण जी ऐं संभाउ करण जी अपील कयूं था, गुज़ारिश कयूं था। जेकॾहिं सिंध सॾु ॾिए त केर बि पंहिंजे घर में न वेहे, केर बि पंहिंजे कमकार में न वेहे, केर बि ज़ाती मसरूफ़ियतुनि खे टाइम न ॾिए। इज्तमाही मामले ते सिंध खे टाइम ॾियणो आहे ऐं उन्हनि बेहूदनि खे बि चवणु चाहियूं था जेकी चवनि पिया त असां 60 लख 30 लख 2 लख 3 लख फलाणनि ज़ातियुनि वारा तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं तव्हां मोदीअ सां जंग कयो था, मोदीअ सां जंग पूरी थी वई आहे, अचो त केनालनि जे रोक ख़िलाफ़ु हिननि मड़ियल हुकुमराननि सां जंग कयूं, पंहिंजी धरतीअ जी जंग कयूं, पंहिंजे धरतीअ लाइ सोचूं, पंहिंजी धरतीअ लाइ विढ़ूं। जेकॾहिं सिंधु रहंदो त असीं रहंदासीं, न त हीअ 5-7 हज़ार सालनि जी तहज़ीब खणी असां दफ़न थी वेंदासीं तारीख़ जी ऊंदाहियुनि में, तारीख़